बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भलीकार आहियां महताब अली नूर। नज़र अॼु सुप्रीम कोर्ट में कुछ अहम मामलनि बाबति केसिस जी ॿुधणियूं थियूं आहिनि ऐं सभ खां अहम आहे ताहयात नाअहली वारो मामिलो त इलेक्शन एक्ट खां पोइ ताहयात नाअहली वारी सज़ा बरक़रार रही सघंदी या न। इन ते अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान कादी फ़ाइद ईसा जी सरबराही में 7 रुकनी लाजपत बेंच इन मामले जी ॿुधणी कई, जेका 4 जनवरी ताईं मुलतवी थी वई आहे ऐं उमेद इहा कई पई वञे त ईंदड़ ॿुधणी ते इहो मामिलो हल थी वेंदो। अहम रिमार्क्स जेके आहिनि उहे साम्हूं आया। कुझु अदालत हिकु त इहो सुवाल उथारियो त कंहिं शख़्स खे हिकु भेरो जेकॾहिं सज़ा मिली वई त पोइ ॻाल्हि ख़तमु छो नथी थी वञे। इहो कीअं थो थी सघे त सज़ा खां पोइ कॾहिं बि उमेदवारु जेको आहे माण्हू उहो चूंड न विढ़ी सघे। ऐं ॿियो अहम रिमार्क इहो साम्हूं आयो त क़तल ऐं गद्दारी जहिड़नि संगीन ॾोहनि में त कुझु वक़्त खां पोइ चूंड विढ़ी सघिजे थी, पर मामूली सबबनि जे करे ताहयात नाअहली जी जेका सज़ा आहे उहा ग़ैर मुनासिब न आहे, इहो सुवाल बि उथारियो वियो। चीफ जस्टिस रिमार्क्स इहे ॾिना आहिनि त इलेक्शन लाइ अहलियत ते जेका अहलियत बयानु कई वई आहे घुर्बल आहे, उन ते क़ाइदे आज़म बि नाअहल थी चुको हुजे हा या नाअहल थी वञे हा। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अलावा हिकु ॿिए मामले ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस इहो अहम रिमार्क ॾिनो आहे त कुझु हरबा इस्तेमालु कया पिया वञनि त जीअं चूंडूं वक़्त ते न थी सघनि या चूंडूं मुलतवी थी वञनि। अहिड़ी ॻाल्हि गुज़िरियल ॾींहुं मौलाना फज़लुर रहमान बि कई पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान। हुननि त डायरेक्ट मुतालबो इहो कयो त चूंडूं फ़िलहालु नथियूं थी सघनि ऐं इलेक्शन कमीशन असांजी दरख़्वास्त ते थोरो गौर करे। ऐं अव्हांखे वरी कुझु वक़्तु पोइ ते वठी हलूं, यादि ॾियारियूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शुरूआति में इहो चई छॾियो हुयो त जेकॾहिं चूंडूं कुझु ॾींहं हेॾे होॾे थी बि वञनि त इन सां को फ़र्क़ु न पवंदो, को मसइलो न आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको पैनल अॼु असां सां गॾु मौजूदु आहे उन्हनि जो तारीफ़ असां करायूं था। सीनियर तजिया निगार नसीर मेमण साहब असांखे जॉइन कयो आहे, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं डॉक्टर शेख साहब असां सां अॼोके प्रोग्राम में गॾु आहिनि। नसीर साहब, थैंक यू सो मच सर। शुरूआति कयूं पिया इन टॉपिक सां। इन ते कमेंट तव्हांजो खपे त ताहयात नाअहली वारी सज़ा सां बरक़रार रहणु घुरिजे या न। जेके रिमार्क साम्हूं आया उन्हनि ते अव्हांजी राय। अच्छा महताब, ताहयात वारे मामले ते त गुज़िरियल चीफ जस्टिस बि हिकिड़ा रिमार्क्स ॾेई चुको हो ऐं मूंखे यादि आहे उन अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया त ज़ालिमाणो क़दम आहे, समथिंग कुझु अहिड़ा लफ़्ज़ चया हुआ। तो इन जे करे इहा त जंहिं कोर्ट पाण उनखे ताहयात कयो हो नवाज़ शरीफ़ खे नाअहल, उन पाणे वरी ॿिए हंधि रिमार्क्स में चई छॾियो त इहो तमामु ज़ालिमाणो कमु आहे। थी सघे थो इहा बिलेटेड रियलाइज़ेशन हुजे। ॿी ॻाल्हि इहा त इहो बि सम्झणु घुरिजे त इहो जेको 62-63 आर्टिकल आहे, अॼु थोरो जज साहब उन ते बि रिमार्क्स ॾिना आहिनि। बिल्कुलु सर। त जेकर इख़लाक़ वारे लफ़्ज़ ते वञिबो त पोइ इख़लाक़ जी डेफिनेशन में त तव्हां क़ाइदे आज़म खे डिस्क्वालीफाई करे सघो था। पोइ त को बि माण्हू चई ॿियो त छॾियो, मस्जिद में को माण्हू वज़ूअ महिल पाणी वधीक हारे त उहो बि त पोइ ग़ैर ज़िमेवारी में अचे थो न, उहो उनखे बि त कोई मॉरल क्वेश्चन करे सघे थो न। सो इख़लाक़ वारो मामिलो ॾाढो सब्जेक्टिव हूंदो आहे। ॿी 62-63 जेको आहे त भई जेको अमीन हुजे, सादिक हुजे। हाणे सादिक ऐं अमीन जूं डेफिनेशनूं ऐं उन ताराज़ीअ में तोड़णु नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे। मूंखे को हिकिड़ो इंसानु ॿुधायो जेको चइजे त परफेक्ट अमीन ऐं सादिक आहे। इहो आर्टिकल सरे खां हिकिड़ो ऊंधो कमु हो जेको ज़ियालक जे दौर में जेका आइन सां मैनिपुलेशन थी उन में विधो वियो। ज़ियालक विधो मुखालफ़नि खे टारगेट करण लाइ। अरिड़हीं तरमीम में उनखे आउट करण बजाए उनखे बरक़रार रखियनि, उन में वधीक मसालो बि विझी छॾियो। सो उन में मज़हबी जमायतुनि जो ख़्यालु आहे त इहे वॾा सादिक अमीन हिन सां असांजो आइन इस्लामी थी वेंदो। बिल्कुलु बि कोन्ह थींदो। इहो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो क्लाज़ आहे जेको कंहिं बि वक़्तु कंहिंजे बि ॻीचीअ में फिट करे सघिजे थो। बिल्कुलु। त मुंहिंजी नज़र में इहो आर्टिकल जा इहे जेके 62-63 आहिनि, ख़ुदि इन खे डिफाइन करण बि हिकिड़ो कॉम्प्लेक्स मामिलो आहे। कड़ी तरह अदिला उहा पैरामीटर तय कंदी त केरु सादिक आहे, केरु ग़ैर सादिक आहे, केरु अमीन आहे, केरु ग़ैर अमीन आहे, केरु इख़लाक़ी आहे, केरु बेद इख़लाक़ी आहे। सुभाणे को माण्हू चई सघे थो त जेको तव्हां टीवीअ ते लाइव नशरियात था ॾेखारियो इहा ई शरीयत जे ख़िलाफ़ आहे, हितां सभ खां पहिरियों डिस्क्वालीफाई तव्हां पाण थी वञो। पोइ केतिरा पैरामीटर लॻाइबा, किथे हद दाख़िल कबी, रोकबी, इख़लाक़ियात जी वज़ाहत कीअं कबी। माज़ीअ में त असांजा मौली साहिबान लाउड स्पीकर खे हराम कंदा, हाणे त प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था टीवीअ ते। अॻे चवंदा फोटो कढणु हराम आहे। को साहिबु चवंदो त बेनज़ीर साहिबा जी क़यादत हराम आहे, औरत अॻुवान नथी थी सघे। पोइ मरियम नवाज़ जे जलसनि में तकरीरूं कंदा। तो ही नज़रिया ज़रूरत तहत जेका डिफाइन ऐं रीडिफाइन कनि था न रोज़मरह जे बुनियाद ते इख़लाक़ियात खे, ऐं उन जे बुनियाद ते तव्हां माण्हुनि खे टंगणो आहे, कढणो आहे, इहा हिकिड़ी ग़लति रिवायत विधी अदालत। आइन में उन जी लिमिट ॿुधाए जी कोन्हे त केतिरो टाइम डिस्क्वालीफाई करिणो आहे। पर जीअं त नवाज़ शरीफ़ खे उन टंगणो त हुननि पंहिंजे तरफ़ां उहा डेफिनेशन विधी ऐं पोइ वरी चवनि थियो ज़ालिमाणो। मुंहिंजो ख़्यालु आहे इहो सरे खां एब इनिशियो ग़लति कमु हो। हिन कोर्ट खे घुरिजे त हिन सॼे मामले खे ठीकु करे
इन जी डेफिनेशन खे कंहिं तरह माना उन जो टेंजेबल डेफिनेशन ठाहिजे ऐं ताहयात वारी शइ कड़ी बि तरह मुंहिंजो न आहे ख़्याल त पार्लियामानी या आइनी लिहाज़ खां उहो मुनासिब क़दम आहे। अॼोकल्ह रिमार्क्स मां ईअं सम्झिजे नसीर साहब कुझु अहम रिमार्क्स तव्हां बि शेयर कया चीफ जस्टिस जा ॿियनि जजिस जा त न ताहयात नाअहलीअ वारो मामिलो हल थी वेंदो ख़तमु थी वेंदो नवाज़ शरीफ़ जी जेका सज़ा आहे उहा बि घटिजी वेंदी चूंड विढ़ी सघंदो त हिकिड़ो त पार्लियामेंट इनेक्टमेंट बि करे चुकी आहे न इहो बि ॾिसणु घुरिजे हाणे पार्लियामेंट में इनेक्टमेंट कई आहे पार्लियामेंट जो प्रेरोगेटिव आहे त हिननि खे इनेक्टमेंट करे जन उन हिकिड़ी लिमिट डिफाइन कई आहे जेका अॻियां आइन में वेग हुई त उसूली तौर हुनखे प्रिवेल करणु घुरिजे। मां त काफ़ी पुरुमीद आहियां त इहो लाइफ टाइम वारो ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे सर वापसि तव्हां ईंदासूं चूंडुनि वारो मामिलो बि इंतिहा अहम आहे प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब वेलकम चऊं पिया सर अव्हांखे ॿुधो पिया अव्हां जी जी अव्हांजो छा ख़्यालु आहे सर जेके रिमार्क्स साम्हूं आया चीफ जस्टिस जा ॿियनि जज साहिबान जा ताहयात नाअहली वारे मामले जी अहम ॿुधणी थी अॼु ॾिसो इहे जेको नाअहली वारो वाक़ियो आहे जेको जंहिंमें इहो शामिलु आहे त सादिक ऐं अमीन लाइ तव्हांखे जेको क्राइटेरिया मढ़ियो वियो आहे कंहिं जमहूरी सिरिश्ते में बुनियादी तौर ते सादिक ऐं अमीन जो फ़ैसिलो आवाम कंदो जेको वोट आहे इहो वोट जो इन जो बुनियादी उसूल ई इहो आहे त मां जंहिं माण्हू खे वोट कयां थो मां सम्झां थो त सादिक अमीन आहे हू ठीकु माण्हू आहे हू सही माण्हू आहे हू मुंहिंजी डेवलपमेंट जे लाइ मूंखे रिप्रेज़ेंट करे सघंदो सही। ॾिसो वकील बि जेकॾहिं तव्हां कंदा आहियो माण्हू जेको आम तौर ते केस में असीं जेकर इहो न सम्झो त भाई सादिक अमीन कोन्हे असीं वकील कोन कंदा आहियूं जेके तव्हां रिप्रेज़ेंटेटिव हज़ारे माण्हू चूंडनि था पंहिंजे असेंबली में पंहिंजे जेको मुल्क में शेयर आहे पंहिंजो वठण लाइ पंहिंजो हक़ु वठण लाइ पंहिंजो जेका ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़े बाबति उहो सादिक अमीन डिसीशन उन्हनि जो आहे। हीअ सभु ज़ियाउल के दौर खां वठी आइन सां छेड़छाड़ थींदी रही आहे जंहिंखे अंदरि आणणो आहे जंहिंखे ॿाहिरि आणणो आहे कंहिंखे कीअं करिणो आहे इहो सॼो इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो ठहियलु ठुकियलु हुयो जंहिंमें बिल्कुलु जीअं जज साहब जा रिमार्क्स आहिनि त जेकॾहिं इन ते आणिजे त क़ाइदे आज़म बि क्वालिफाई कोन थो करे सो इहो सब्जेक्टिव आहे ऐं तव्हां पोइ माण्हुनि जूं ॻोल्हियो त बाबा हिन किथे कूड़ त न ॻाल्हायो आहे किथे हिन पोइ फलाणे हंधि ते हीअं चयो हुयो त बाबा अॼु गर्मी आहे उन गर्मी कान्हे हिनखे तव्हां जेको आहे सो करे छॾियो। इन क़िस्म जी शयुनि खे इलेक्टोरल प्रोसेस खे डिस्टर्ब करणु ऐं इलेक्टोरल में जेके माण्हू इलेक्शन में मैटर कंदा आहिनि इहो बेसिकली एंटी डेमोक्रेटिक जेके आहिनि इस्टेब्लिशमेंट्स आहिनि जेके आइन में शामिलु करे कंहिं ज़माने में 52(8) बी ॿिया अहिड़े क़िस्म जूं शयूं शामिलु कंदा रहंदा आहिनि जंहिंजी हक़ीक़त करे का बि कन्हे का अचूं था ताहयात जेका आहे नाअहली आहे ताहयात नाअहली आहे कंहिं ते कूड़ साबित थियो कंहिं टैक्स न ॾिनी कंहिंजी जेका आहे सा टैक्स भरण में ग़लती थी वई इन क़िस्म जो ताहयात नाअहल आहे इहा सज़ा डिस्प्रोपोर्शनल आहे इन जो को बि बुनियादु कोन्हे को इन जो कानूनी एथिकली इन जो को बेस कोन्हे को इहो सिर्फ़ु दुश्मनाना कानून आहिनि इहे उअं ई कया विया आहिनि। तव्हां ॾिठो आहे त माण्हू जेल मां इलेक्शन में बीहंदा आहिनि ऐं जेल मां इलेक्शन खटींदा रहंदा हुया हिंदुस्तान में जेल मां इलेक्शन खटींदा रहिया आहिनि इहो थींदो रहियो आहे त माना मतिलबु माण्हू जेकॾहिं कंहिंजे लाइ चवनि थो सादिक अमीन आहे पर तव्हां जे पंहिंजे क्राइटेरिया न आयो त न थींदो। मां सम्झां थो त इहो एंटी डेमोक्रेटिक आहे पंहिंजे रूह में इन खे बिल्कुलु ख़तमु थियणु खपे ऐं माण्हुनि जो इहो प्रोरोगेटिव आहे त माण्हू कंहिंखे सम्झंदा कंहिंखे नथा सम्झनि। जी बिल्कुलु ठीकु वॾी महिरबानी अव्हांजी प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब। नसीर मेमन साहब सर चूंडूं मुलतवी थियण जे हवाले सां ख़दशनि जो सिलसिलो त काफ़ी वक़्त खां वठी हलंदड़ आहे शुरू में आसिफ अली ज़रदारी साहब चई छॾियो हुयो त जेकॾहिं कुझु ॾींहं हेॾे होॾे थी बि वञनि त को मसइलो न थींदो उनखां पोइ वरी अॼु चीफ जस्टिस साहब जो इहो रिमार्क्स त कुझु हरबा इस्तेमालु कया पिया वञनि त जीअं चूंडूं न थी सघनि गुज़िरली मौलाना फज़लुर रहमान बि पंहिंजो पाण ते कातिलाना हमले जे हवाले सां ख़दशनि जो इज़हार कयो ऐं चयो त चूंडूं मुलतवी थियनि नथियूं थी सघनि। अव्हांजो छा ख़्यालु आहे सर कहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके अहिड़ा हरबा इस्तेमालु कनि पियूं इन जो कंहिंखे फ़ाइदो पवंदो को नुक़सानु थींदो? ॾिसो हाणे जंहिं तरह पंहिंजो जंहिं कोर्ट जे मामले खे रेफर कयो आहे न जज साहब ऐं इहो घटि थींदो आहे त सुपीरियर जुडिशरी वरी पंहिंजे जेका ज़ैली जुडिशरी आहे उन जे फ़ैसिलनि ते अहिड़े क़िस्म जा स्केथिंग रिमार्क्स ॾिए जनरल कमेंट्स ॿिया हूंदा आहिनि इहे स्केथिंग रिमार्क्स आहिनि जंहिंमें इवन जज साहब इहो चयो त इहे हाई कोर्ट ॿुधणी बि न कई ऐं पॉइंट ऑफ व्यू बि न ॿुधो आहे ॿी धुर जो ऐं हिकदमि आरो खे हटाए छॾी त इहो ॾाढो स्ट्रॉन्ग कमेंट आहे पेशावर हाई कोर्ट जे हवाले सां बिल्कुलु जी हा हुन ऑलमोस्ट इहो चवणु चाहियो आहे त इहो जज साहब कंहिंजे इशारे ते इहो फ़ैसिलो वञो ऑलमोस्ट इहो चयो अथई लिटिल शॉर्ट ऑफ इट
सो इन मां मूंखे लॻे थो त उहो सेंस पियो करे त के फैक्टर्स ज़रूरु आहिनि जेके चाहिनि था त इलेक्शन वारो प्रोसेस डिस्टर्ब थिए ऐं उन जे लाइ अटेम्प्ट थिया हुआ। तव्हांखे यादि हूंदो त लाहौर जी हिकिड़ी सिंगल बेंच ओचितो राति जो 11 बजे हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो ऐं उहो सिंगल जज जी बेंच हुई। उन जे करे हिकदमि ॿिए ॾींहुं रोलड़ो थी वियो। मूंखे एग्ज़ैक्ट फ़ैसिलो यादि कोन्हे पर पुठियां ई हफ़्ते थियो हो वाक़ियो जी, जंहिंखां पोइ उन ते अपील दाख़िल थी ऐं उहो रिवोक थी वियो। सो इन जे करे इहे जेके शयूं इहे जज साहिब उन पाण त मोकल ते हो ऐं ॿियो त उहो प्रोविंशियल हाई कोर्ट में उहो फ़ैसिलो वियो त मूंखे हाणे एग्ज़ैक्ट स्लिप थी वियो आहे ज़हन मां पर इहो ताज़ो ई वाक़ियो आहे। उहो तक़रीबन डिरेल करण वारो हो इलेक्शन्स खे, तव्हांखे डेफिनेटली यादि हूंदो। सो इन्हनि हालतुनि में जज साहिब जा जेके रिमार्क्स आहिनि न उहे जेके रिसेंटली शयूं थियूं आहिनि उहो उनखे बेस पियो बनाए ऐं इहो बि थी सघे थो त उनखे कंहिं ॿी बि शइ जी ख़बर हुजे जेका उहो पब्लिक में न चवणु चाहींदो। ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस आहे त उहो सहाफ़ियुनि वांगुरु या सियासतदान वांगुरु त न ॻाल्हाईंदो। मौलाना फज़ल रहमान साहिब ओचितो त न पर लगातार दांव पियो थो करे त न हालतूं ख़राब आहिनि, इलेक्शन न थियणु घुरिजनि। छा मौलाना साहिब खां विसरी वियो आहे त 2013 हिननि इलेक्शनुनि में ANP हिननि सां कड़ो अशर हूंदो, इहे कैंपेन कोन हलाए सघंदा जेकर यादि हुजे तव्हांखे। इहे घर मां न निकिरी सघंदा, हिननि जा दर्जने माण्हू मारे छॾिया आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा, तॾहिं बि इलेक्शन पोस्टपोन कोन थी। सो ज़ाहिर आहे लॉ एंड ऑर्डर जो मामिलो आहे। कंहिं तौर में कराचीअ में केॾी रतो छाण थींदी हुई, इलेक्शनूं थींदियूं उन वक़्त में ॿोरियुनि में लाश मिलंदा, दर्जने लाश किरंदा, इलेक्शनूं थींदियूं। तो मुंहिंजो न आहे ख़्याल त इन्हनि शयुनि जे करे इलेक्शनूं रोकणु घुरिजनि। हा जेके सेंसिटिव आहिनि जेके अहिड़ियूं लोकेशन्स उते ज़ाहिर आहे गवर्नमेंट खे सिक्योरिटी बीफअप करणी पवंदी ऐं उहो चैलेंज आहे पॉलिटिशियन्स लाइ। मां इहो ज़रूरु सम्झां थो त मौलाना साहिब ते जहिड़ा अटेम्प्ट्स थिया आहिनि उन खां पोइ हुनखे एक्स्ट्रा सिक्योरिटी घुरिजे, उहो हुनजो राइट आहे त हुनखे गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे। ऐं इहा ॿी ॻाल्हि आहे त मौलाना साहिब वारा जंहिं वक़्त में जिहादी फोर्सिस खे प्रोमोट कंदा अॼु उहे एतिरा पावरफुल हुन जो मौलाना साहिब खे हुननि खां लिकणो थो पए। तॾहिं असां सभु चवंदासीं त एक्सट्रीमिज़म खे कंहिं बि क़िस्म जी शिकिल में इनकरेज न करियो। अॼु तव्हांजे पासे आहिनि, सुभाणे तव्हांजे ख़िलाफ़ हूंदा। अहिड़ा कई किरदार जिन तालिबान खे ठाहिण में महिनत कई, उहो तव्हांखे यादि हूंदो कर्नल इमाम बि आख़िर में बीहेडिंग बि उन्हनि कई हुअसि। सो दहशतगर्दी अहिड़ी शइ न आहे जेका पोइ सुभाणे मालिक सुञाणींदी आहे। पर बहरहाल मां हुनजे बावजूदि सम्झां थो त JUI जी क़यादत खे जेतिरो बि थ्रेट आहे उनजो सॉल्यूशन सिक्योरिटी प्रोवाइड करणु आहे, उन्हनि इलाइक़नि में सिक्योरिटी ॾियनि, उहे निशानदेही कनि त कहिड़ियूं कहिड़ियूं पोलिंग स्टेशन्स असास आहिनि उते वधीक बीफअप कजे। इहे चैलेंजिस आहिनि, कैंपेन करणु ॾुखी थी वञे पर हीउ दौरु सोशल मीडिया जी कैंपेन जो बि आहे, ॿिया बि तरीक़ा आहिनि। पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इन रिस्क जे बुनियाद ते जेको कुझु तकनि में ज़रूरु हूंदो, कुझु इलाइक़नि में हूंदो, पर उनजे करे चूंडूं रोकणु इहो सही न आहे। मां ॿियो बि मिसाल ॾींदो वञा, मौलाना साहिब जी पार्टी बलोचिस्तान में बि सीटूं खणंदी आहे। बलोचिस्तान जा केतिरा ई इलाइक़ा नोगो एरियाज़ रहिया आहिनि, रतो छाण रही आहे, मासूम माण्हू क़तल थिया आहिनि, फोर्सिस ते हमला थिया आहिनि। पोइ उनजे करे छा कॾहिं उन्हनि चयो त इलेक्शन न थियनि? इलेक्शन त हिकिड़ो प्रोसेस आहे, उनजे करे न रोकणु घुरिजे, बाक़ी उनजा हल ॻोल्हणु घुरिजनि। मूंखे लॻे थो शायदि इन सॼे कॉन्टेक्स्ट खे साम्हूं रखंदे जज साहिब जा इहे रिमार्क्स आहिनि ऐं उहो अॻे ई चई चुको आहे पथर ते लकीर आहे, ही सीम्स क्वाइट सीरियस अबाउट इट। तो इहो मैसेज स्ट्रांग हिकु भेरो मूंखे लॻे थो उहो रिपीट करणु पियो वञे, हुकूमत खे बि यादि पियो ॾियारे त इन्हनि शयुनि जे करे तव्हां इलेक्शन जो प्रोसेस न रखो। नज़ीर साहिब, हिकु पासे अकेली सुप्रीम कोर्ट ऐं ॿिए पासे जेकॾहिं समूरा सियासतदान इन ते मुतफ़िक़ थी वञनि त पोइ बि सम्झो पिया चूंडूं वक़्त ते थी वेंदियूं, छाकाणि त अॼु निसार अहमद खोड़ो साहिब पीपल्स पार्टी सिंध जे सदर बि इहा ई ॻाल्हि कई त शुरूआति थी चुकी आहे JUI खां ऐं चूंडूं मुलतवी थियण जी ॻाल्हि थिए पई। ॾिसो हाणे सभई पार्टियूं जेकर तइ वेई पाण कनि त आइन ठहियो आहे। अॻु में इहा लताड़ थी आहे आइन जे मामले में। तव्हांखे यादि आहे त KP पंजाब जूं चूंडूं कीअं रुली वयूं। सो जेकर सियासतदान खे गॾु वेही इहो त जरबो आहे न, पोइ आइन खे छॾे ॾियो, पोइ सभु फ़ैसिला जिन ते सियासतदान मुतफ़िक़ थियनि उहो ईअं थियणु घुरिजनि। सुभाणे 62-63 जो फ़ैसिलो बि सियासतदान मुतफ़िक़ थी पाण करे छॾनि, पोइ तव्हांखे अदालतूं खे छॾे सियासतदाननि जे पार्टियुनि जो जरगो ठाहिणु घुरिजे। आइनी रिक्वायरमेंट्स आहिनि, सियासतदाननि खे बि सम्झणु घुरिजे त चूंडुनि जो पोस्टपोन थियणु हुननि जे बि हक़ में कोन्हे। मां सम्झां थो त हिन वक़्तु चूंडुनि खे पीपल्स पार्टी बि हरू भरू को डिघो ईंघाइणु न चाहींदी त हटे हुनजे नुक़सान में आहे। PTI त ज़ाहिर आहे चाहे थी त इलेक्शनूं फौरन थियनि, उहो जल्द खां जल्द कराइण था चाहिनि, प्रोवाइडेड त हुननि जा फार्म बहाल थियनि। इहो हिकिड़ो ॿियो इशू आहे जेको 10 तारीख़ ताईं ॾिसणो पवंदो। ऐं ANP अहिड़ी ॻाल्हि नथी करे चूंडूं मुलतवी थियण जी। ॾेई वठी जेको ज़ोर आहे सो फज़ल रहमान साहिब जो। ही का बि पार्टी हिन मामले में एतिरो स्ट्रांगली कोन थी चए चूंडूं मुलतवी कयो। तो मां नथो सम्झां त सियासतदाननि जो हिन में को कंसेंसस थियणु पियो वञे त चूंडूं मुलतवी कनि।
ऐं अहिड़ी का ख़ौफ़नाक हालत बि कान्हे। मुल्क में सदाईं लॉ एंड ऑर्डर जो एॾी सिचुएशन रही आहे, उहो फोर्सिस वारा उन्हनि खे फेस कंदा रहिया आहिनि जिन बि हालतुनि में। पर मां सम्झां थो हींअर के अहिड़ियूं हालतूं कोन्हनि, इहो सियासतदान खे इहो मैसेज न ॾियणु घुरिजे। इहो दौरु उबूरी दौरु जेतिरो ईंघजंदो, नुक़सानु सियासती जमहूरियत जो थियणो, इहा ॻाल्हि सियासतदान खे सम्झणु। ठीक है, नसीम अहमद साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, अवां छा ख़्यालु आहे सर? चूंडूं मुलतवी थियण ते जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, अॼु चीफ जस्टिस साहब अहम रिमार्क्स ॾिना पेशावर हाई कोर्ट जी उन आर ओ खे मुअतल करण वारे केस जी ॿुधणीअ दौरान चूंडूं मुलतवी थी वेंदियूं, सम्झो पिया नुक़सानु थींदो कंहिंखे, फ़ाइदो कहिड़ी धुर खे थींदो सर? चूंडूं मुलतवी थियण जो 2-3 धुरियूं आहिनि जेके चूंडूं मुलतवी थियण लाइ शुरू खां वठी करे रहिया आहिनि। माना सिधो सो न पिया चवनि, पर मिम हले पई। उन में जेको नसीर मिसाल ॾिनो त मुंहिंजे ख़्याल लाहौर हाई कोर्ट में हिकिड़ो फ़ैसिलो आयो, जेके पोइ राति जो वेही ऐं उनखे ख़तमु कयो वियो। सुप्रीम कोर्ट चयो त भई असांजो फुल फाइनल फ़ैसिलो आहे त थींदियूं जेके चूंडूं। उन खां पोइ हिन वक़्तु ताईं अॼु जॾहिं असीं बीठा आहियूं, इहो जेको आसिफ अली ज़रदारी चयो, इहो उन्हनि ॾींहंनि में जॾहिं अञा PDM ख़तमु थी हुई ऐं हालात ॿिए हुन में रुख़ में हुया, तॾहिं हुननि चयो, छो त हिननि खे इहो लॻे पियो त मथां PDM वारे फॉर्मेट में अञा ताज़े टुटल फॉर्मेट में वेठा हुया, त सेम पेज वारी ॻाल्हि हली पई। पर पोइ अॼु जॾहिं असां सूरत हाल वेठा आहियूं, त अॼु ताईं सूरत हाल इहा आहे त जेके सीटूं आहिनि, जेकॾहिं हुन में का बि हथचुरांद इलेक्शन नथी थिए, इलेक्शन में कोई पंक्चरबाज़ी नथी थिए, त पोइ जेके जन सीटुनि ते माना बजाए इन जे त इन ते ॻाल्हायूं त माना जेको PTI जूं जेके सीटूं आहिनि, जेतिरियूं उन्हनि जूं थियनि थियूं पियूं, जेतिरा माण्हू उन्हनि जा बीह रहिया आहिनि, जंहिंजा कागज़ थी विया आहिनि, कागज़नि में जेके हलिया विया उहा ॿी ॻाल्हि थींदी, त उहे बि मेजॉरिटी सीटूं KP में खणनि था। ऐं पंजाब बि सूरत हाल ॿुधण में अचे पई, त इहो ॿुधण में अचे थो जेका सनम जावेदा का छोकिरी आहे, जंहिंखां माना मरियम नवाज़ ख़ुदि ख़ाइफ़ आहे, जेके उतां जूं ख़बरूं अचनि पियूं। जी, पीपल्स पार्टी जी सूरत हाल इहा आहे त पीपल्स पार्टी लास्ट टाइम 76 सीटूं खयूं आहिनि, हिन दफ़े जेके यानी 98 टोटल खयूं सॼो गॾाए करे। पर हिन दफ़े कैलकुलेशन्स इहे पियूं अचनि त पीपल्स पार्टी में जेके इलेक्टेबल ॿिया जे गॾिया आहिनि, उहे सीटूं जेके GDA वटि पयूं हुयूं कुझु, उहे ॿियूं सीटूं गॾाए करे हिकिड़ो अंदाज़ो इहो थो पियो अचे त पीपल्स पार्टी 90 जे आसपास सीटूं खणी सघे थी, जेकॾहिं माना का इंजीनियरिंग नथी थिए त। इन करे पीपल्स पार्टी ऐं PTI खे त कॾहिं बि सूट नथी करे। बिल्कुलु सही आहे त मुस्लिम लीग नून में हिन वक़्तु ताईं माना काफ़ी मसइला अंदरि अची चुका आहिनि। मुस्लिम लीग नून जे लाइ जेका इस्टेब्लिशमेंट कोशिशि करे रही आहे, त इहा कीअं करे मुस्लिम लीग नून खे आणिजे, उन्हनि खे सम्झ में नथो अचे त मां सवाइ इन जे जो साॻी जेका फेज़ में हरकत कई, उन वांगुरु वेही सॼो बोर्ड क्रिएट करे ऐं हीअ सीटूं हिते करे ऐं ईअं इलेक्शन जी रिज़ल्ट ठाहिनि, त पोइ थी सघे थो त 1/3 मेजॉरिटी अची वञे मुस्लिम लीग नून जी। ॿी सूरत हाल नज़र नथी अचे पई। सो मौलाना फज़ल रहमान उन साॻी ॿेड़ी जो सुवारु आहे, मौलाना साहब वटां इहा ॻाल्हि शुरू थी आहे, पर हक़ीक़ी तौर ते आइनी तरह सां जेका पोज़ीशन आहे उहा इहा आहे त अमन अमान जी सूरत हाल एतिरी ख़राबु कान्हे का। अमन अमान जी सूरत हाल इन खां वधीक ख़राबु रही आहे, जीअं नसीर तव्हांखे अॻु में ॿुधायो आहे। हिन वक़्तु अहिड़ियूं हालतूं कोन कजनि जेके इलेक्शन न कराइजनि। इलेक्शन कराइणी इन अमन अमान जी सूरत हाल, मुआशी सूरत हाल, इन सॼे जो हल मुहैया कंदो। जेकॾहिं तव्हां अॼु नथा करायो इलेक्शन, त पोइ यकीन कयो त तव्हां क्राइसिस खे वरी इनवाइट पिया कयो, ऐं पोइ मुल्क में जेका मुआशी बदहाली ईंदी ऐं जेका सियासी अदम इस्तेहकाम हूंदो, उन खे न इस्टेब्लिशमेंट रोके सघंदी, न जेके ही पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि इहे रोके सघंदा। कंहिं पॉलिटिकल पार्टी हथ में इहा ॻाल्हि न रहंदी। इन करे इन खे संजीदा हिननि खे वठिणो पवंदो। ऐं मां सम्झां थो PDM जी जेके पुराणियूं जमायतूं आहिनि, जंहिंमें मौलाना फज़ल रहमान आहे, इहे सदाईं दावूं कंदा रहिया आहिनि, पर हाणे जेकॾहिं उहे इलेक्शन खां भॼण जी कोशिशि कनि था, त पोइ यकीन ॼाणो त उहे डेमोक्रेटिक प्रोसेस जो हिसो नथा थियणु चाहिनि पिया। जी ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, वापसि सवाल ईंदासीं। नसीर साहब, अवां जे वर्डिक्ट जो हवालो ॾिनो लाहौर हाई कोर्ट जी सिंगल जेका रुकनी बेंच हुई, उन्हनि पारां फ़ैसिलो ॾिनो वियो हुयो त ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि उन्हनि खे ROs ऐं DROs मुक़ररु नथो करे सघिजे, जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो ऐं उन दौरान ROs जी जेका ट्रेनिंग जो अमल हुयो उहो बि मुतासिर थियो हुयो। अहिड़ा फ़ैसिला लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो, उनखां पोइ वरी पेशावर हाई कोर्ट खे अॼु सुप्रीम कोर्ट पाण कोर्ट कयो, त अहिड़े क़िस्म जे हरबनि खां पोइ
कहिड़ी धुर आहे जेका को फ़ाइदो हासिल करणु चाहे थी, छाकाणि त मजमूई तौर ते असां सभु इन ॻाल्हि जा हामी आहियूं त चूंडूं थियणु खपनि ऐं इहे मुल्क जे लाइ फ़ाइदेमंद थींदियूं, न त वरी नुक़सानु थींदो सर। अच्छा, हाणे धुर जे बारे में तव्हां इहो अहिड़ो सुवालु आहे जेको कंहिं ते बि फिट करे सघो था। कुझु सियासी धुरियूं बि आहिनि जेके नथियूं चाहिनि। इस्टेब्लिशमेंट जे अंदरि कुझु हिसा आहिनि, मां नथो सम्झां त हींअर का पूरी इस्टेब्लिशमेंट चूंडूं न कराइण जी हामी आहे जी, पर कुझु सेगमेंट्स ज़रूरु आहिनि। इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इस्टेब्लिशमेंट को पंहिंजो मोनोलिथिक स्ट्रक्चर कोन्हे, होमोजीनियस स्ट्रक्चर कोन्हे, उनजे अंदरि बि लेयर्स आहिनि, उनजे अंदरि बि मुख़्तलिफ़ सोचुनि जा ज़ावियनि जा माण्हू वेठा आहिनि ऐं इहो असांखे वेझे माज़ी में केतिरा भेरा नज़र आयो। तव्हां ख़ुदि अदलिया जे अंदरि बि हिननि सुवालनि ते डिवाइड थी आहे, तमामु चिटी डिवाइड थी। अदलिया त वेझे माज़ीअ में ख़ान साहब जे चकर में पार्टीअ जी हद ताईं डिवाइड थी चुकी, जो बेच मां ख़बर पवंदी त फ़ैसिलो कहिड़ो ईंदो। सो इन क़िस्म जी नोयत जॾहिं अचे थी त इहो सम्झणु घुरिजे त इस्टेब्लिशमेंट जे सभिनी हिसनि जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके लाड़नि ऐं सोचनि वारा माण्हू आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तौर ते जेके उन मां किन जी ख़्वाहिश ज़रूरु आहे, इहा ॻाल्हि का ॻुझी कान्हे। कुझु हिसा ऐं इस्टेब्लिशमेंट जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त इस्टेब्लिशमेंट खे हिकिड़े इदारे जो न आहे नालो, उन में सिक्योरिटी ऐं सिविलियन इस्टेब्लिशमेंट्स ॿई शामिल आहिनि, उन जा मुख़्तलिफ़ इंट्रस्ट आहिनि। मिसाल तौरु कई कम जेके चूंडियल हुकूमतुनि जे दौर में कराइण ॾुखिया हूंदा आहिनि, जो बहरहाल चूंडियल हुकूमतूं केॾी बि ख़राबु हूंदियूं पर आवाम जे प्रेशर ज़्यादा झुकनि थियूं, तंहिंजे करे पोइ केतिरनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त हीअ हिन क़िस्म जा उबूरी तौर भली ड्रिगा थियनि त जेके मामला लॻे थो त इलेक्शनुनि चूंडियल हुकूमतुनि खां कराइण ॾुखिया हूंदा उहे हींअर कराए वठिजनि। तव्हां ख़ुदि PDM जे दौर में जेका PDM जी हुकूमत हुई उहा हिकु नीम उबूरी क़िस्म जो सेटअप हो, न डायरेक्टली उन तरह सां इलेक्ट थी प्राइम मिनिस्टर कोन आयो, हिकिड़े खे ज़ाहिर आहे हुनजी अदम एतमाद थी पोइ आया, त उनजे विच में बि हिकिड़ो ख़ाल हुयो, हिकिड़ो वैक्यूम पिए हलियो ऐं साल सवा हुन में इकोनॉमी जी बि हालत ख़राबी, उन विच में तव्हां वारदातूं ॾिठियूं त कहिड़े क़िस्म जी कानून साज़ी थी वई, कहिड़े क़िस्म जा फ़ैसिला थी विया। छो त हू पाण खे जवाबदार नथा सम्झनि न उन दौर में अवाम जे यादो, तंहिं करे इहे सभु क़ुवतूं एक्ट कंदियूं आहिनि अहिड़नि मौक़नि ते, उन्हनि खे इहो वैक्यूम बहितर लॻंदो आहे छो त उन में हू मैनिपुलेशन जा रस्ता वधीक खुलंदा आहिनि। सो मां डेफिनेटली सम्झां थो त अहिड़ियूं दुरियूं हर हंधि मौजूदु आहिनि, इस्टेब्लिशमेंट जे हर सेगमेंट में हर सेक्शन में मौजूदु आहिनि, उहे चाहिनि थियूं ऐं इन जे करे मां बार बार चवंदो आहियां त अञा वक़्तु पियो आहे, अञा बि तव्हांजे असांजे इलेक्शन जे ॾींहं जे विच में 6 हफ़्तनि जी 5 हफ़्तनि जी विथी पई आहे, 5 हफ़्तनि जी विथी नंढी विथी कान्हे। असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त पाकिस्तान खे हिकिड़ो मुस्तहकम जमहूरी निज़ाम मिले, चूंडूं थियनि, उन में इख़्तिलाफ़ राय जेको कुझु बि थिए थो पर डेमोक्रेटिक प्रोसेस इंटरप्ट न थिए, तो जेकर इहो थींदो त इहो मुल्क लाइ चङो कोन्हे। ठीकु सर, नसीम महमूद साहब, थैंक यू सो मच सर, महिरबानी तव्हांजी। इदरीस लिगारी साहब बि असां सां गॾु आहिनि। इदरीस साहब वेलकम जो पिया, मूंखे ॿुधो पिया सर? जी जी बिल्कुलु मेहताब साहब। इदरीस साहब, छा ख़्यालु आहे अवांजो, ताहयात नाअहलीअ वारी सज़ा ख़तमु थी वेंदी ऐं उनखां पोइ नवाज़ शरीफ़, जहांगीर तरीन ऐं ॿिया जेके आहिनि उहे बि आसानी सां चूंडूं विड़ी सघंदा? अॼु का रिमार्क्स बि ॾाढा अहम आया आहिनि सुप्रीम कोर्ट मां ॿुधण दौरान। बिल्कुलु मेहताब साहब, जेके रिमार्क्स ॾाढा सुठा आया आहिनि, पर सुवालु हिकिड़ो हीअ आहे त माना असां गुज़िरियल माना तक़रीबन 73 जे आइन खे बि तक़रीबन 53 साल थी चुका आहिनि ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, वज़ीरनि खे, पहिरीं अयूब खान जे दौर में एब्डो हो, पराडो हो, पोइ अदालतूं हुन हिसाब सां पियूं नाल कंदियूं, कंहिंखे अहल करार ॾिनियूं हुयूं, पर अञा ताईं असांजी जुडिशरी माना 75 सालनि में इहो तय न करे चुकी आहे, उहो फ़ैसिलो न करे चुकी आहे त हिकिड़ो माण्हू जेके आहिनि, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेके क़ौमी ॾोह कनि था या मुजरिम थियनि था, त उन्हनि खे जेका आहे ताहयात नाल कबो, 5 साल सज़ा ॾिबी, 10 साल ॾिबी, को अज़ालो थींदो, को हिसाब किताब थींदो, को पुछाणो थींदो, का मेल प्रैक्टिस जो थींदो, वरी थिए ईअं थो 5 सालनि खां पोइ वरी जेको सो नज़रसानी जी अपील अचे थी, वरी फ़ैसिला थियनि था, वरी उन ते जज साहिबनि जा रिमार्क्स अचनि था, माना इहो हिकिड़ो सिलसिलो पियो हलंदो अचे। माना हीअ ॼण हिकिड़े क़िस्म जो ॼण कंहिंखे विक्टिम करणो आहे, कंहिंखे टारगेट करणो आहे, त उहे विया हलिया सियासत खां अयूब खान जे दौर में विया हलिया, वरी जहाज जे दौर में विया हलिया, वरी जंहिंखे वरी अचिणो आहे कंहिंखे फ़िलहाल तौर ते इमरान ख़ान खे नाल कराए ॾियो, वरी पोइ सुभाणे इमरान ख़ान खे अहल करे छॾियो। ऐं असां हींअर बि मज़ाक़ थोसीं त जहांगीर तरीन ते इमरान ख़ान ते जेको ईमानदारी जो केस पियो हलियो 62 ऐं 63 जो हलियो पए, त पोइ चऊं त इमरान ख़ान खे पोइ असां रिलीफ ॾींदासीं, पोइ वरी हाणे कल्याण छा थियो, पोइ वरी चऊं चीफ जस्टिस खे चयो ॾियो ख़बर हाणे की न फ़िलहाल ज़रूरत कोन्हे, जहांगीर तरीन जेको आहे उहो भले नाहल ई रहे, हाणे ज़रूरत न आहे। त हीअ हिकिड़े जुडिशरी जे आॾो आहे, इमाम जे माना जुडिशरी पंहिंजे पाण खे छा थी साबित करे
त वाकई उहा जुडिशरी जेका आहे मुल्क में हिकिड़ो आइन ऐं कानून चाहे थी ऐं सख़्तु सज़ाऊं ॾियणु चाहे थी ऐं हीअ हिकिड़ी जेका आहे सिलसिलो प्रैक्टिस जेका आहे उहा हलंदी रही त मुंहिंजे ख़्याल में हाणे हीअ जेको जस्टिफाइड हिसा आहे तंहिं मां उमेद आहे त इहा शइ जेका फाइनल थियणु खपे ऐं जेको बि ॾोह करे सज़ा उनखे बिल्कुलु हिकिड़ी सख़्तु खां सख़्तु सज़ा मिलणु खपे छाकाणि उहे माण्हुनि सां जेके आवाम सां करोड़े आवाम जी ज़िंदगी ऐं लाइफ सां जेके माण्हू खेॾनि था उन लाइ मुंहिंजे ख़्याल में का बि गुंजाइश न हुअणु खपे ऐं उन्हनि खे सख़्तु खां सख़्तु मिलणु खपे। ठीक है जी सिगार साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब वेलकम जो पिया ॿुधो पिया सर? डॉक्टर साहब आवाज़ अचे पियो मां ताईं? अयूब शेख साहब जो आवाज़ अचे तो डॉक्टर अयूब शेख साहब ॿुधो पिया सर? डॉक्टर अयूब शेख साहब आहिनि असां सां? डॉक्टर साहब ॿुधो पिया? आवाज़ अचे पियो मां ताईं? अचे पियो सर पर घटि थो अचे ॾाढो, कंहिं पासे आयो। ख़ैर छा ख़्यालु आहे मुंहिंजो सर अॼु जेको ॿुधणी थी आहे सुप्रीम कोर्ट में ताइलीअ वारे मामले ते, इन में अव्हां केतिरो पुरुमीद आहियो? इहो मामिलो ख़तमु थियणु खपे? ताइलीअ वारी सज़ा जेका आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे तायात नाअहली वारी सज़ा जेका आहे न उहो गैर इंसानी अमल आहे। इन जो मतिलबु हीअ आहे त तव्हां हर शइ खां बालातर थी था सोचो। सज़ा हुजणु खपे, वधि में वधि हिकिड़ो टेन्योर हुजणु खपे, इन खां वधीक न हुजणु खपे। ठीकु आहे। ज़ालिमानो अमल आहे ऐं ज़ालिमानी जेका आहे ॻाल्हि आहे। चीफ जस्टिस साहब अहिड़े क़िस्म जा के रिमार्क्स ॾिना। डॉक्टर साहब ॿियो मामिलो आहे त चूंडूं मुलतवी थियण जे हवाले सां मूंखे यादि हूंदो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब तमामु घणो अॻु में ई चई छॾियो त जेकॾहिं कुझु ॾींहं हेठि मथे थियनि बि त को फ़र्क़ु न पवंदो। मौलाना फज़लुर रहमान गुल ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अहिड़ी ॻाल्हि कई। अॼु वरी पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कोट कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इहो चयो त कुझु हरबा इस्तेमालु थी रहिया आहिनि त जीअं चूंडूं न थी सघनि। अव्हांखे बि ईअं ई लॻे पियो सर? असल में असां पत्थर ते लीक वारे ग्रुप जा माण्हू आहियूं। मूंखे उमेद हुई तव्हां इहो ई जुमिलो कोट कंदव। बिल्कुलु सर, नसीर साहब हिन खां पहिरियों चई चुका आहियो। जी हा, असां त न चाहींदासीं, असां चाहींदासीं मुल्क में इलेक्शन थिए ऐं असां इहो बि चाहींदासीं मुल्क में फेयर चूंडूं थियनि। असां इहो बि चाहींदासीं त सभिनी माण्हुनि खे हक़ हुजणु खपे पंहिंजे पंहिंजे आज़ादी सां वोट ॾियण जो, वोट हासिल करण जो। जी ऐं बाक़ी ही जेके 9000 एप्लीकेशनूं आयूं आहिनि न ट्रिब्यूनल्स में, उन्हनि जे लाइ ॾींहं 5 आहिनि त मूंखे शक त को बि कोन्हे, पर मूंखे हिकिड़ी पक वधीक थी आहे त इलेक्शनूं पंहिंजे टाइम ते ई थींदियूं। ठीकु आहे, पक थी वई आहे अव्हांखे इलेक्शनूं पंहिंजे टाइम ते ई थींदियूं। इन दौरान भला बैट जो निशान जेको आहे उहो बरक़रार रहंदो पीटीआई जे लाइ? पीटीआई जा नामज़दगी कागज़ बहाल थी सघनि था सर उन्हनि उमेदवारनि जा? सर 90% जेकॾहिं फर्ज़ कयो रुपए मां 6 न बहाल थींदा, 10 न अञा बि न थींदा। ठीकु आहे। डॉक्टर अयूब शेख साहब थैंक यू सो मच सर, महिरबानी मुंहिंजी। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, ॻाल्हि हले पई चूंडूं मुलतवी थियण जे हवाले सां त नसीर साहब ॾाढो तफ़सीली ॿुधायो असांखे। इस्टेब्लिशमेंट में बि कुझु धुरियूं आहिनि, इस्टेब्लिशमेंट रुॻो सिक्योरिटी फोर्सिस न पर सिविलियन इस्टेब्लिशमेंट बि। अव्हां एग्री आहियो हिन ॻाल्हि सां? कुझु धुरियूं आहिनि जेके न पियूं चाहिनि त चूंडूं वक़्त ते थियनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे नुक़सानु त मुल्क जो थींदो हिन जो, पर कुझु धुरियुनि खे फ़ाइदो बि पवंदो। बिल्कुलु सही था चओ। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको अॼु जंहिं माहौल में असां बीठा आहियूं न, इन में पॉलिटिकल पार्टीज़ खे हाणे हिक ॿिए जे आॾो ईअं बीहारियो वियो आहे जीअं उत्तर सिंध में या केपी जे कंहिं इलाइक़े में जेके दुश्मनियूं हूंदियूं आहिनि उन्हनि टाइप ते। दुनिया में ईअं न थींदो आहे। सियासी पार्टियूं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदियूं आहिनि, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इलेक्शन कैंपेन करण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। उन में बि उहो हिकिड़े मुदबन अंदाज़ में विढ़ंदा आहिनि। पर हीउ जेको माहौल आहे, इन माहौल जे करे जेका पोलराइज़ेशन आहे, इहा पोलराइज़ेशन हिते माना हथ वठी कई वेंदी आहे। इहा 1988 खां पोइ लाॻीतो इहा पोलराइज़ेशन हली आहे पॉलिटिकल पार्टीज़ जे ख़िलाफ़ु। पॉलिटिकल पार्टीज़ नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी खे 2-3 ॾहाका लॻा इहा ॻाल्हि सम्झण में त न यार अञा खां 3 धुरा जेका असांखे हाणे बीहारे थी। वरी पीटीआई खे लॉन्च कयो वियो। पीटीआई लॉन्च थी त पीटीआई ॾिठो त 2009 में जीअं हुकूमत में आया त हुननि जो माना अपर गियर में हुया 60 ते कांटो, ऐं न को माण्हू न छा, हर माण्हू चोर, माना जेका लैंग्वेज हली पे
माना हिकिड़ी डीपली डिस्टर्बिंग लैंग्वेज हुई जेका पाकिस्तान जी मीडिया ते उन ते हावी रही आहे, जंहिंजे नतीजे में सियासी पार्टियुनि जी मुस्लिम लीग नून ऐं पंहिंजो जेके PDM जमायतूं ऐं PTI आहिनि, उन्हनि विच में ॻाल्हि ॿोल करण जी गुंजाइश ई न रही, जंहिंजे नतीजे में जेकर पाण में ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा वेंदा त का हिकमत अमली ठहंदी ऐं को सियासी रुख ठहंदो, का सियासी ॾसा ईंदी। इन करे इहा जेका हिकमत अमली आहे, इन हिकमत अमली खे पंहिंजो सियासी धुरनि खे अंडरस्टैंड करणो पवंदो। इलेक्शन न थियणु हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी पार्टियुनि खे नुक़सानु ॾींदो, सियासी पार्टियुनि खे वीक कंदो, वधीक अरसे लाइ वीक कंदो। इलेक्शन न थियणु का बि मुल्क जे लाइ त तमामु वॾो ख़राबु आहे। हिन जंक्चर ते जॾहिं मुआशी तौर ते असां तमामु वीक पोज़ीशन, असीं नेक्स्ट जेको पंहिंजो कोलैप्स आहे, असांजी मैशियत उते बीठा आहियूं। असांजो सियासी कोलैप्स नज़र अची रहियो आहे। असांखे तमामु घणा मसइला आहिनि सभिनी माना सूबनि में, रीजन्स में। फंडामेंटलिज़म हिकिड़ो वॾो मसइलो आहे, बलूचिस्तान में वॾा मसइला आहिनि, KP जे फाटा बाटा में वॾा मसइला आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते उहे उन्हनि सभिनी खे जेकॾहिं का शइ मुंहुं ॾेई सघे थी, का शइ उन्हनि खे करे सघे थी, त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इलेक्शन आहे। इलेक्शन में रिप्रेज़ेंटेशन अचे थी सभिनी जी, थोरी घणी जेका डेवलपमेंट थिए थी। ग़रीब मुल्क आहे, हिन मुल्क में वसीला कोन्हनि के, पर कारोबार जे ज़रिया कुझु हलनि था। उन खां पोइ माण्हू थोरो सेटल थियनि था, पॉलिटिकल इंक्लूडेड फील कनि था। तव्हां जेकॾहिं न कंदो, तव्हां ॾिसो त 11 साल ज़ियाउल हुकूमत कई, ज़ियाउल मरी वियो, उन खां पोइ 88 वारी इलेक्शन थी, त उन में तूफ़ान हो हिकिड़ो माण्हुनि जी पार्टिसिपेशन, ऐं माण्हू कीअं उन पॉलिटिकल पार्टी खे अची वोट कयो, जेका पॉलिटिकल पार्टी 11 साल ज़िया जो अता वेठ रही हुई। सो इहो जेको सफोकेशन आहे न, इहा जेकॾहिं वधंदी त इहा पोइ तमामु वॾा मसइला खणी ईंदी। एॾा वॾा मसइला जो न इस्टेब्लिशमेंट जे उन धड़े जी वस जी ॻाल्हि रहंदी जेको चाहे थो त इलेक्शन न थिए। बिल्कुलु सही आहे, इस्टेब्लिशमेंट में ॿ धड़ा आहिनि। हिकिड़ो धड़ो चाहे थो त भई गवर्नमेंट जो प्रोसेस सॼो हले पियो, ॿियो धड़ो आहे त न इन में हथु हुजे। पर मूंखे लॻे थो त मेजॉरिटी धड़ो उहो आहे जेको चाहे थो त सियासत हुन ताबे रहे। त पाकिस्तान जी फेडरेशन जेका आहे उहा वधीक इन जो मुतमिल नथी थी सघे पई त उनखे ईअं हलायो। ॿी सूरत में पाकिस्तान जी जेका इनस्टेबिलिटी आहे, उहा सॼी रीजन में वॾो प्रॉब्लम हूंदी, पाकिस्तान अवाम लाइ त आहे ई आहे। जी ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडा साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अॼु निसार अहमद खोलो साहब, ठीकु आहे, इदरीस लिगारी साहब, अवां ॿुधो पिया सर? जी बिल्कुलु अचे पियो आवाज़। अवां जो छा ख़्यालु आहे? चूंडूं मुलतवी थियण जा जेके ख़दशा ज़ोर वठी विया आहिनि, इन ते अवां छा कमेंट कंदव? चूंडूं वाकई सम्झो पिया त मुलतवी थींदियूं, न थी सघंदियूं वक़्त ते? कहिड़ी धुर आहे जेका न पई चाहे सर? अॼु त चीफ जस्टिस बि चई छॾियो त अहिड़ा हरबा इस्तेमालु थियनि पिया जीअं चूंडूं न थी सघनि। ॾिसो मेहताब अली साहब, हिकु त असांजी जेके माना पहिरें ॾींहं खां वठी जेका तहरीक इंसाफ़ आहे, उन पूरी कोशिशि कई जेका आहे उहे चूंडूं थियणु खपनि। तंहिंजे करे उन पंजाब असेंबली ऐं सरहद असेंबली, KP जी असेंबली जेका आहे उहा उन्हनि डिज़ोल्व कई हुई जेका। ऐं उन खां पोइ ॾिठोसीं जेको उते थियो, उन सां जेका जंहिं जमहूरी अंदाज़ सां कयो वियो, आइन ऐं कानून तहत कयो वियो। ऐं उहो चीफ जस्टिस साहिबु जेको उहो मौजूदु हो, जेको पसंदीदा चीफ जस्टिस साहिबु जेको अता बंदयाल साहिबु इमरान ख़ान जो हुयो, पोइ ॾिठोसीं तारीख़ूं आयूं ॿियूं आयूं, का बि हिते चूंड कोन थी आहे। उनखे तक़रीबन हाणे ॿियो साल शुरू थी वियो आहे। हाणे ॾिसो त हिकिड़े पासे हाणे नवाज़ लीग जेका आहे उहो बि माना हेठि मथे करे चए थी भले चूंडूं मुलतवी थी वञनि, कोई छो न आहे। मौलाना फज़लुर रहमान उहो त माना हिकिड़ो वॾो क़िस्म जो उनजी जान खे हिकिड़ो वॾे क़िस्म जो थ्रेट ॿुधायो थो वञे। ऐं टियों ॾींहुं ते जेको सो डेरा इस्माइल ख़ान में ॿिए में जेको हुन ते अटैक बि थियो, फायरिंग बि थी वई थी। ऐं हेॾा ज़रदारी साहिबु जेको सो उहो बि चए थो ॼण त हाणे इमरान ख़ान उहो निकिरी वियो, जेको हीअ जेके वॾा तजुर्बेकार सियासतदान आहिनि, पुष्पाती आहे, नवाज़ लीग आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे। हाणे सोचनि कहिड़ी ॻाल्हि आहे, जेके पंहिंजे पाण खे चवनि पियो त इमरान ख़ान जेको आहे उन अची असांजे रंधिणे खे रोलो विझी छॾियो, उन पाकिस्तानी सियासत खे तबाह करे छॾियो। उहो धन जो पैदा जेको कुझु बि हुयो, ठीकु आहे, हाणे उहो पस मंज़र पासे। पोइ हिननि सभिनी खे तकलीफ़ कहिड़ी आहे? मतिलबु थियो छा आहे जंहिंजे लाइ ही चूंडूं बार बार जेके आहिनि मुलतवी करण लाइ वञनि पिया? मक़सदु कहिड़ो आहे? ख़बर छा, कंहिंखां ख़तरो आहे? इमरान ख़ान जी पूरी पार्टी जेका आहे उहा माना ॼण जेलनि में आहे, बंदगी पई आहे, टुटी वई आहे। उन जॻह ते नयूं पार्टियूं ठही वियूं आहिनि।
पोइ ही मुआशी पाकिस्तान जेको IMF तरफ़ां बि जेको पैसा अचनि पिया सभु सिस्टम हले पई अची त पोइ ओचितो जेको ही हर चोथे ॾींहुं हर 8 ॾींहुं जेको माना बयानु ॾियनि पिया त इन जो मतिलबु हीअ आहे त सरज़मीन जेका आहे पंजाब जी सरज़मीन आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी सरज़मीन आहे जिते PTI जो वॾी हद ताईं वोटर जेको आहे शायदि धणियुनि खे किथां मालूम रिपोर्टूं अची वियूं आहिनि त उहो जेको आहे अञा ताईं डिस्पर्स न थियो आहे उहो अञा ताईं बीठो आहे ऐं उहो मुमकिन आहे त जेका त जनरल इलेक्शन में जेको आहे हिकु सख़्तु जेको आहे टफ टाइम ॾिए ऐं तंहिंखां पोइ लड़ाइण लाइ हीअ चवनि था त का वटि कुझु 2-4 मिंट डिले थिए जीअं असां उन्हनि खे बि टोड़े वठूं माना हिकिड़े पासे MNA MPS बि टोड़िया अथऊं त ॿिए पासे जेको आवाम जेको आहे जेको इमरान ख़ान सां असां केतिरा बि इख़्तिलाफ़ कयूं पर जेको माण्हू आवाम इमरान ख़ान सां बीठो आहे मुंहिंजे ख़्याल में उहा कोशिशि आहे त उन खे टोड़े वठिजे तंहिंजे लाइ हीअ चवनि था त 2-3 महीना ज़ाहिर आहे सुभाणे सुप्रीम कोर्ट में ई सभु वेंदा नवाज़ लीग वेंदी पीपल्स पार्टी वेंदी मौलाना वेंदो ॿिया वेंदा लिखी ॾींदा चवंदा भाउ ठीकु आहे असां सभु इतफ़ाक़ कयो भले 2 महीना इलेक्शन मुलतवी करे छॾियो चीफ जस्टिस छा कंदो चवंदो ठीकु आहे हाणे मुल्क हालतूं अहिड़ियूं आहिनि त तंहिंजे करे इन्हनि जी नियत में जेको आहे उहो उन धड़े सां बीठा आहिनि जेको धड़ो इस्टेब्लिशमेंट जो जेको इन सां गॾु बीठो आहे उहो चाहे थो त कुझु चूंडूं लेट सां थियनि ऐं हीअ उन सां बिल्कुलु इतफ़ाक़ कंदे उन सां हा में हा मिलाए रहिया आहिनि जेको पाकिस्तान जी आइन ऐं कानून मुताबिक़ ऐं डेमोक्रेट्स जो राइट आहे मुंहिंजे ख़्याल में अवाम लाइ उहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी हूंदी जेकॾहिं अञा 3-4 महीना वधीक डिले थिए थो ठीकु आहे सिंध में काफ़ी दिलचस्प सूरत हाल जेका आहे उहा जुड़ंदी पई वञे 4 जमाती इताद थी चुको आहे जंहिंमें JUI आहे GDA आहे MQM पाकिस्तान ऐं उन खां अलावा वरी नून लीग अवां छा ख़्याल आहे दिलीप साहब पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघंदियूं इहे जमातूं निसार खोड़ो साहब चवनि पिया त 11-12 जमातूं जेकॾहिं मिलनि त पोइ थोरो पीपल्स पार्टी खे लोॾो अची सघे थो सिंध में न त इन्हनि सां को फ़र्क़ु न पवंदो ॾिसो मेहताब अली साहब इनमें को शक कोन्हे त ज़रदारी साहब सिंध में हर भरू अहिड़ा माण्हू कोन छॾिया आहिनि MPA थोरे MNAs कोन छॾिया आहिनि जेके उनजी मुखालिफ़त कनि माना हुन सभिनी खां हर हिकु ज़िले में उन होमवर्क करे ऐं उहे सभु माण्हू जेके आहिनि उहे पार्टी में आणे शामिलु करे छॾिया आहिनि अची हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो मामला जेके आहिनि GDA ज़ाहिर आहे जेके माण्हू कुझु माण्हू ॿाहिरि वेठा आहिनि इक़्तिदार खां त उहो पूरी कोशिशि कनि था त इक़्तिदार असांखे मिले पर असुलु शइ जेका हिते हिकिड़ी आहे ॾिसो सिंधी माण्हुनि सां हिकिड़ी वॾी आहे त हाणे ज़रदारी साहब सम्झे थो त मुल्की सतह ते जेको आहे जेका हुनजी जेका सेटिंग सिस्टम हले पियो इस्टेब्लिशमेंट सां गुज़िरियल 15 सालनि खां हले पियो तंहिंमें वॾो चांसिस आहे त पीपल्स पार्टी खे हुकूमत मिलंदी पर पीपल्स पार्टी जी पूरी कोशिशि जेका आहे त उनखे जेको आहे वफ़ाक़ में वधि खां वधि हिसो मिले तंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहा हिननि धणियुनि खे जेको आहे GDA खे MQM खे JUI खे ऐं ॿियनि खे जेको पाण खे गॾायो उनजो मक़सदु बि हिकिड़ो इहो आहे त पीपल्स पार्टी खे थोरो बैकफुट ते वठी वञे ऐं पीपल्स पार्टी खे जेको घणा नख़रा करे ऐं घणा मुतालबा करे त उनखे इहो ऑप्शन ॾिजे पीपल्स पार्टी खे ॿुधाइजे त तव्हां जेकॾहिं सुभाणे असां कंहिं मामले ते बार्गनिंग न कयो या घणी हद ताईं वॾो शेयर वठण जी कोशिशि कयो त पोइ असां वटि जेको आहे GDA जो बि ऑप्शन मौजूदु आहे ऐं हेॾा ॿी जेका ॻाल्हि आहे आख़िर में हिकिड़ो 2 मिंट 5 सेकंड ॻाल्हि करणु चाहिंदुसि त इस्टेब्लिशमेंट खे वधि खां वधि जेका आहे हींअर जेको सो ग्रीन पाकिस्तान जे हवाले सां ज़मीन खपे ऐं ही ॿई धुरियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे इन्हनि जा ॾाढो अवाम जो को मुफ़ाद कोन्हे पीपल्स पार्टी जा ॾाढो वसी अवाम मुफ़ाद न आहिनि ऐं GDA जा ॾाढो बि अवाम जा मुफ़ाद न आहिनि इन्हनि ॿिन्ही धुरियुनि जा ॾाढो मुफ़ाद असांखे टारगेट मिले पर चांसिस जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जा वधीक आहिनि उनखे इक़्तिदार मिलंदो छाकाणि त हीउ जेको वॾो धड़ो वेठो आहे उहो पीपल्स पार्टी में शामिलु आहे ऐं होॾां जेके आहिनि कुझु माण्हू आहिनि ठीक है जी श्री साहब थैंक यू सो मच डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब साॻियो ई सवाल अवां खां सर 4 जमाती इतिहाद थी चुको आहे पर निसार खोड़ो साहब चवनि पिया त 11-12 जमातूं के पाण में मिलनि त पोइ शायदि को लोॾो ॾेई सघनि न त नून लीग GDA MQM पाकिस्तान JUI इन्हनि सां को फ़र्क़ु न पवंदो सिंध में पीपल्स पार्टी ते ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि त हीअ इलेक्शन ॾाढी हिकिड़ी दिलचस्प इलेक्शन थींदी जेकॾहिं थी वञे थी त हिन इलेक्शन में जेको माना आम तौर ते जेतिरो सीटुनि जो तइदादु पुराणो ऐं सॼे हुन में आहे उहो 2018 वारी इलेक्शन जो जेको प्रॉब्लम हुयो उन प्रॉब्लम खे हीअ इलेक्शन मूंखे करेक्ट कंदे नज़र अचे थी इफ्स ऐं बट्स सां गॾु जेकर इफ ऐं बट मतिलबु आहे त के शयूं जेकॾहिं उहे पंहिंजे हिसाब सां थियनि थियूं त पोइ हीअ इलेक्शन पोइ 2018 वारियूं जेके रिज़ल्ट्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी एविडेंस थी अचे थी पई मिसाल तौर ते 2018 जी इलेक्शन में तव्हांखे यादि हूंदो त सीटूं MQM जूं कढियूं वयूं पीपल्स पार्टी जूं कढियूं वयूं माना मुस्लिम लीग जूं सभु खयूं हुयूं होॾां हुननि जूं खयूं वयूं जितां किथां खणी करे ऐं हिनखे पंहिंजो PTI खे हिकिड़ी वॾी धुर तौर ते आंदो वियो हाणे जेकॾहिं उहो इलेक्शन तव्हां कयो था त जेका असांजी एस्टिमेशन आहे
असां हिते मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि सां विहूं था ऐं कैलकुलेशन्स कयूं था। इलेक्टेबल जेके हिन वक़्तु ताईं जेके पीपुल्स पार्टी में शामिल थिया आहिनि, मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त असां बल्कि कुझु दोस्तनि सां वेही असां कैलकुलेशन कई आहे पुराणी टेबल ते, त 76 सीटुनि जे बजाए माना जेके खटियल सीटूं आहिनि गुज़िरियल इलेक्शन में, हिन दफ़े पीपुल्स पार्टी 90 सीटुनि जे आसपास अची वेंदी आराम सां सिंध असेंबली सीटूं चवां तव्हांखे। ऐं मथे जूं सीटूं जेके आहिनि उन्हनि में बि पीपुल्स पार्टी गेन करे थी। ऐं साॻे वक़्तु वरी PTI गेन कंदी। PTI जूं जेके ओरिजिनल सीटूं 2018 वारी इलेक्शन PTI लाइ का इलेक्शन हुई कान, इन करे हुननि जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि लाइ केरु नथो चई सघे त उन्हनि केतिरियूं असली हुयूं केतिरियूं न हुयूं। पर PTI जेका इन खां अॻु वारी इलेक्शन हुई 2013 वारी, उन में जेतिरो सीटूं गेन कयूं हुयूं उन खां वधीक सीटूं गेन कंदी। सो मां 2018 वारी खे इलेक्शन तौर ते नथो ॾिसां, पर मां उनखे ॾिसां थो पोएं दौर में, यानी जेका पहिरीं सीट हुई, पहिरीं पोज़ीशन ते खणी थो वञा, त उनजे मुक़ाबले में PTI तमामु घणो गेन कंदी। नतीजे में छा थींदो त मुस्लिम लीग नून लाइ जेको स्टेज तयारु कई पई वञे, उन में मुस्लिम लीग नून खे बि माना सीटूं खणियूं पवंदियूं ऐं इस्तेहकाम पार्टी आहे उहा कुझु सीटूं खणी सघे थी पई। मुस्लिम लीग जो हिकिड़ो GT रोड ते हिकिड़ो आहे जेको वोट बैंक आहे, पर उन वोट बैंक खे काफ़ी डैमेज थियल आहे। उन वोट बैंक खे मिसाल तौर लाहौर में वोट बैंक मुस्लिम लीग जो चवनि था त माना कुझु ई सीटूं जेको खणी सघनि, त ॿियूं सभु जेके PTI खणी वेंदी। ऐं इहा ॻाल्हि मुस्लिम लीग जा सभु लीडर सम्झनि था, तमामु भली भित सम्झनि था पिया। सो इहा जेका सिचुएशन आहे, इहा सिचुएशन हिन वक़्तु इलेक्शन खे हिकिड़ी तमामु मज़े वारी इलेक्शन थी ठाहे पई। ऐं इहे जेके सिंध में जेका सूरत हाल तव्हां जेको सुवालु कयो आहे, उन में GDI पंहिंजे हिसाब सां आई आहे ऐं बशीर मेमण हिकिड़ी कोशिशि करे रहियो आहे त जेका मुस्लिम लीग नून आहे उनखे स्ट्रेंथन करे। पर प्रॉब्लम इहो आहे त मुस्लिम लीग नून अॼु खां अॻु जेके हुन सां रहिया आहिनि, माना लियाकत जो हिकिड़ो अर्सो रहियो आहे ऐं गौस अली शाह साहिबु रहियो आहे, उन्हनि सभिनी सां आख़िर में अहिड़ो हशर कयो आहे जो उहे कॾहिं पंहिंजा पेर ॼमाए न सघिया। मुस्लिम लीग नून कॾहिं को कम बि न कयो। मुस्लिम लीग नून थोरो अर्सो हिकिड़ो हुयो जंहिंमें शामन शाह वारा इहे हुन एडवाइज़र हुया, पर उन जे दौरान मुस्लिम लीग जो सिंध करे फोकस न रहियो आहे। हू मुकमिल तौर ते पंजाब जी पार्टी आहे, हुननि जो इहो पंजाब मां ई करिणो आहे, पंजाब में कमु करिणो आहे। तव्हां ॾिसो मोटरवे जेकॾहिं ठाहियूं त सभिनी खां आख़िर में जॾहिं मोटरवे हाणे जिते किथे ठही विया आहिनि, उन खां पोइ अची ऐं हिननि ठाहिया आहिनि पंहिंजो अञा बि जेको लिंक आहे कराची हैदराबाद जी उहा रहियल आहे। ऐं तव्हां होॾां वञो त ॾिसो, सो इहा हुननि जी जेका पॉलिसी आहे न, उन पॉलिसी जो इम्पैक्ट हिन इलेक्शन में ज़रूरु ईंदो। पीपुल्स पार्टी ते तमामु घणा मसइला आहिनि, पीपुल्स पार्टी ते तमामु घणी तनक़ीद बि आहे, पीपुल्स पार्टी जा केतिरा फेल्यूर बि आहिनि, पर पीपुल्स पार्टी जा साॻे वक़्तु उनखे लाॻीतो हुकूमत में रहिया आहिनि सिंध हुकूमत में, त उन्हनि जी विज़िबल जेका डेवलपमेंट आहे उनखे केरु डिनाए करे नथो सघे। पीपुल्स पार्टी ते 100 सुवाल आहिनि जेके मूंखे बि आहिनि, मुंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे बि हूंदा, उहे करे बि सघजनि था पिया, पर पीपुल्स पार्टी जो कमु आहे उनखे बि नज़र ईंदो। हीअ त एनालाइज़ था कयूं त वोटर कीअं थो ॾिसे, त वोटर वटि काफ़ी शयूं आहिनि जेके पीपुल्स पार्टी जे तरफ़ां आयल आहिनि, जिन खे पीपुल्स पार्टी में हू ॾिसी सघनि था पिया। त मां सम्झां थो त जेका सिंध में सिचुएशन आहे उहा माना हिकिड़ी तमामु दिलचस्प थियण वारी आहे, ऐं जेकॾहिं हुन में नथी थिए पई गड़बड़ का हुनजी, त पोइ पीपुल्स पार्टी लाइ माहौल तमामु तयारु आहे। पीपुल्स पार्टी पंहिंजी करे सघे थी पई सूरत हाल में, पंहिंजी हुकूमत वरी बि ठाहे सघे थी, ऐं मुमकिन आहे त जेकॾहिं पंहिंजो सेंटर में बि पीपुल्स पार्टी PTI गॾिजी का हुकूमत ठाहे सघनि। इहो सवाल मां करण पिया चयो अव्हां खां ग्राफिक मचानी साहिबु, त जीअं इदरीस लिगारी साहिबु मेंशन कयो, वफ़ाक़ में या पंजाब में वधीक शेयर हासिल करण जी हद ताईं पीपुल्स पार्टी जा के मामला तय थिया आहिनि, ईअं लॻे पियो मूंखे, या पीपुल्स पार्टी चाहे पई त इहे मामला बि तय थियनि, उनखां पोइ शायदि चूंडुनि बाबति को वाज़े मौक़िफ़ साम्हूं अचे। ॾिसो, पीपुल्स पार्टी जे लाइ को हिकिड़ी कॉम्बिनेशन अथनि मुख़्तलिफ़ जेके न सिनारियोस था डेवलप कयूं। हिकिड़ो सिनारियो इहो हुयो, एस्टेब्लिशमेंट लाइ बि ईज़ी हो, मुस्लिम लीग लाइ बि ईज़ी हो, त बाबा पीपुल्स पार्टी ऐं जेका PDM हुई उन सभिनी खे इलेक्शन में ॾियो, उन खां पोइ वरी उनखे कोलिशन गवर्नमेंट ठाहियो। इहा सिचुएशन माना हिकिड़ी बहितर माना सिचुएशन हुई, पर इन सिचुएशन में शायदि मुस्लिम लीग नून न कयो आहे कोऑपरेट, या मुस्लिम लीग नून खे ॻाल्हि सम्झ में न आई आहे। ॿी सिनारियो इहा आहे त मुस्लिम लीग नून खे सभु सीटूं खणी ॾियो ऐं सीटूं खणे थी, ॿिया जेके नंढा वॾा आहिनि उहे कोलिशन कनि, पर नॉट पीपुल्स पार्टी ऐं PTI खे ॿाहिरि कढो। उन में मुस्लिम लीग सीटूं खणे कोन थी पई, उन में कुझु बि कयो तव्हां, पर सिंध जेका आहे त उहा मिले थी पई पंहिंजो पीपुल्स पार्टी खे। त तव्हां छा कंदो? तव्हांजी जेका हिकिड़ी नंढड़ी एफर्ट आहे
इलेक्शन जे ॾींहंनि में उहा तव्हांखे सॼी सिंध गवर्नमेंट विन करे नथी ॾेई सघे, सवाइ इन जे जो तव्हां उनखे पंहिंजो रिगिंग करायो ऐं 2018 वारी इलेक्शन वांगुरु का इलेक्शन वठो, जंहिंजी हिन वक़्तु पॉसिबिलिटी नज़र नथी अचे पई। त इहो ॿियो सिनारियो आहे। टियों सिनारियो दमादम कलंदड़ आहे, जीअं थिए तीअं थिए, उन बि कान्हे को। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक मुल्तानी साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अवांजी। दूरी सेगारी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर ईब शेख साहब, अवांजी वॾी महिरबानी। नसीब अहमद साहब, अवांजी वॾी महिरबानी। नज़रीन, ताहयात नाअहली वारो मामिलो सुप्रीम कोर्ट में अॼु ॿुधणी थी। हिन मामले ते पहिरियों ॾिसी राय अवां जे साम्हूं रखीसूं। उनखां अलावा वरी चूंडूं मुलतवी थियण जा जेके ख़दशा साम्हूं अचनि पिया या बाज़ाब्ता जी चइजे त दरख़्वास्त कई आहे JUI इलेक्शन कमीशन खे, त इन ते नज़रसानी कयो, इन ते पैनल जी राय बि शामिलु कई। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। इन प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।